अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक़ अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल ॾिसी रहिया आहियो। काफ़ी अरसे खां वठी जेको आहे हिकिड़ो मामिलो आहे जेको ज़ेरे गर्दिश आहे। मरहूम आसिफ़ जमाली वारो मामिलो ॾींहों ॾींहुं उन में जेके इंकशाफ बि थींदा वञनि पिया ऐं मामिलो जेको आहे त ढिघारो बि थींदो वञे पियो। ऐं उनजी ताज़ी अपडेट इहा आहे त जेको आहे त जेको मरहूम आसिफ़ जमाली जो भाउ आहे मीर शाहिद ख़ान जमाली ऐं उनजो मासात आहे करम ख़ान मक्सी, उन्हनि जे मथां उन्हनि माण्हुनि केस दाख़िल कयो आहे जेके हिन वक़्तु इल्ज़ाम जे ज़मरे हेठि आहिनि। मां ॻाल्हि कयां थो मीर तारिक जमाली, जंहिंखे हिन महिल मीर बि सॾियो वञे थो, ऐं उन खां अलावा जेको उनजो भाणेजो आहे सुहेल चांडियो, ऐं उन खां अलावा जेको हुननि जो हिकिड़ो दोस्त आहे दादा प्रकाश हरियाणी, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको काउंसलर बि आहे, ऐं जेके हिन वक़्तु मालिकनि पारां ज़ेर इल्ज़ाम आहिनि त जेको मिल्कियत आहे मीर आसिफ़ जमाली जी सॼी सारी जेको आहे त हिननि जे कब्ज़े हेठि आहे। ऐं हुननि जे भाउ जे मुबैना जेको क़त्ल जेको थियो आहे, इहो मुबैना तौर ते जेको क़त्ल आहे उन जे पोयां बि जेको आहे त सभ खां वधीक इंट्रस्ट फ़ाइदो ऐं जेको आहे त मामलात सभु इन्हनि माण्हुनि जा हुया। ऐं इन्हनि माण्हुनि पारां हाणे ॿ ॾींहं अॻु में जेको आहे त लाड़काणे में जे एडिशनल सेशन कोर्ट में जेको आहे त 22A जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे, जंहिंमें जेको मौतमार धमकियूं ऐं उन खां अलावा हरास करण जे हवाले सां जेको दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे, जंहिंजा नोटिस बि जेको आहे उनखे जेको आहे मौसूल थी चुका आहिनि ऐं जेको आहे त उहा रखियल आहे ॾींहं ॿिनि में। पर बावजूदि उन जे ॾिठो वञे त जेको आहे त हाणे इहे मामलात पैदा करण जी हिनखे ज़रूरत छो आई ऐं इन मामलात खे अॻिते खणी अचण जो फ़ाइदो कंहिंखे पवंदो। पर उनजा जेके वारस आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते आशिक़ जमाली आहे, उनजो मासात आहे करम ख़ान जेको आहे त मक्सी आहे, उन्हनि जेको आहे बरमला तौर ते जेको आहे त मीडिया में अची ऐं लाइव जेको आहे सेशन में जेको आहे पाण ॻाल्हायो आहे, उन्हनि निंदियो आहे इन मामले खे। ऐं उन्हनि जेको आहे त ॿियो वधीक इंकशाफ कयो आहे। करम ख़ान मक्सी जेको आहे त पंहिंजे लाइव सेशन में जेको आहे त ॻाल्हायो आहे, इंकशाफ कयो आहे त न सिर्फ़ु हाणे असांखे हरास करण जी कोशिशि कई पई वञे, पर उन सां गॾोगॾु ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾियारायूं बि वञनि थियूं ऐं असांखे क़त्ल करण जूं साज़िशूं बि रिथियूं वञनि पियूं। पोइ उन खां बाद में फौरी तौर ते मुंहिंजो राब्तो थियो आहे मरहूम आसिफ़ जमाली जे भाउ सां, शाहिद ख़ान जमाली जो उनजो जेको मौक़िफ़ इहो हुयो त असांखे हरास करण जे लाइ, परेशान करण जे लाइ जेको आहे त इहो हरबो इस्तेमालु कयो वञे थो। छो जो 3-4 ॾींहं अॻु में मुल्क जे नाले वारे कानूनदान बैरिस्टर अख्तर हुसैन जबार सां जेको शाहिद जमाली आहे उनजी मुलाक़ात थी आहे ऐं उन्हनि पिटीशन का फाइल कई आहे, जंहिंमें जेको आहे त वकालतनामो जेको आहे त उन सही कयो आहे त मुंहिंजे भाउ जी मिल्कियत खे जेको आहे त कब्ज़े हेठि आंदो वियो आहे ऐं मुंहिंजे भाउ जो मुबैना तौर ते क़त्ल थियो आहे। जंहिंमें उन 3 नाला जेको आहे डिस्क्लोज़ कया आहिनि, जंहिंमें तारिक जमाली आहे, सुहेल चांडियो आहे ऐं दादा प्रकाश हरियाणी। उहे 3 नाला उन्हनि डिस्क्लोज़ कया आहिनि, जेको आहे जंहिंमें ज़ाहिर कया आहिनि त इहे माण्हू मुलविस आहिनि। हाणे उहो 2-3 ॾींहंनि में जेको आहे उनखे उहे नोटिस बि जारी थियण वारा आहिनि, पर उन खां पहिरियों ई जेको आहे हिननि हेठीं अदालत में वञी करे जेको आहे त हिननि जे मथां 22A जी जेको आहे दरख़्वास्त दाख़िल करे हिन खे हरास करण जी कोशिशि कई आहे। मालिकनि जो चवणु इहो आहे, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी शइ बि आहे जेको काफ़ी वक़्त खां वठी जेको आहे हिकिड़ो ज़ेरे गर्दिश जेको मामिलो आहे त जेको मिल्कियत सां गॾोगॾु जेको आहे त हिकिड़ी मुंडी हुई, उहा मुंडी जेका चवनि पिया त मुबैना तौर ते मरहूम आसिफ़ जमाली खे जॾहिं गुसुल ॾिनो वियो कराची जे अस्पताल में, त उहा मुंडी जेका उतां ग़ाइबु थी वई आहे। पोइ जॾहिं इहो मुंडी वारो मामिलो जॾहिं करम मक्सी ऐं उनजे भाइरनि पारां जॾहिं इहो उथारियो वियो त कल्ह ड्रामाई अंदाज़ में जेको आहे त उहा हिकिड़ी वीडियो हिकिड़ी मंज़रियाम ते अची वई आहे त जंहिंमें जेको आहे हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे जंहिंजो वॉइस आहे, उहो वॉइस ओवर में जेको ॻाल्हाए थो, पाण ॿुधाए थो जेको आहे त मुंहिंजो नालो आहे फलाणो, मुंहिंजो नालो आहे, मां फलाणे जो पुटु आहियां ऐं हीअ मुंडी असांजी जेका मौजूदु आहे ऐं हीअ असांजी बाबा जी मुंडी आहे जेका मौजूदु आहे। पोइ उन खां फौरी तौर ते रद्द अमल जे जेको आहे त जवाब में जेको आहे त करम मक्सी बि अची वियो, उनजा ॿिया जेको आहे त शाहिद ख़ान जमाली आहे, ॿिया उनजा जेके फॉलोअर्स आहिनि, चाहींदड़ आहिनि, सभिनी जेको इहो कयो त ठीकु आहे, तव्हां जेका मुंडी आहे, जेका मुंडी जी ॻाल्हि हले पई, तव्हां मुंडी ते यकदमि खणी ज़ाहिर कई आहे, पर मुंडी सिर्फ़ु इहा मुंडी जी ॻाल्हि कोन आहे, मुंडी 6-7 करोड़ रुपयनि जी आहे। हिते अरबे रुपयनि जी इहे मिल्कियत जी ॻाल्हि आहे। तव्हां जे अगरि एतिरा हक़ीक़त में दयानतदार आहियो, तव्हां सही आहियो, सचा आहियो, असां ग़लति आहियूं, तव्हां असांखे ग़लति साबित करण जे लाइ सिर्फ़ु मुंडी जो सहारो न वठो। पोइ उन खां अलावा कुझु ॿियूं जेके शाहिद ख़ान जमाली मूंसां जेके ॻाल्हियूं आहिनि, फाइल्स जेके उहे मूंसां जेको शेयर कयूं आहिनि, मां जेको तव्हांजे साम्हूं उहे रखां थो, जंहिंमें जेको आहे त गाॾी आहे हिकिड़ी जेको आहे त PB6666 टोयोटा लैंड क्रूज़र 2009 मॉडल आहे, जेका उहा चवनि था त उहा गाॾी, उनजी गाॾीअ जी जेका फाइल आहे जेको तव्हां असां वटि मौजूदु आहे, उहा गाॾी किथे आहे।
तव्हां उहा गाॾी जी फाइल तव्हां छो नथा ॾियो, जेको आहे हीउ ऑनलाइन जेको रिकॉर्ड आहे जेको मां तव्हां सां शेयर कयां पियो, त उनजो उहा गाॾी तव्हां छो नथा ॾियो। ऐं उन खां अलावा ॿी फाइल आहे BFZ363 सैलोन गाॾी जेको आहे उहा गाॾी जी तव्हां किथे आहे, उहा गाॾी छो नथा ॾियो। ऐं हीअ जेके गाॾियूं आहिनि हीअ कराची में रेंट कार जेको कंपनी आहे असांजो जासिम सैफ़ नाले सां, जासिम जेको आहे त आसिफ़ जमाली जो पुटु आहे। असल में जेको भाईजान जो जेको नालो आहे, आसिफ़ जमाली जो नालो आहे, उहो सैफ़ जमाली आहे। कानूनी डॉक्यूमेंट्स में रिकॉर्ड में उनजो नालो सैफ़ जमाली आहे। हुनजो जेको बि बिज़नेस आहे सैफ़ जमाली जे नाले सां आहे जेको आहे त पोइ उन ते जेको आहे त हुननि अञा ॿियो बि क्लेम कनि था त BF6336 ऐं टोयोटा लैंड क्रूज़र आहे, उहा गाॾी जेको आहे त उहा गाॾी किथे आहे। ऐं उन खां अलावा BFZ363 OD 2016 मॉडल जेको आहे त इहा गाॾी किथे आहे, जेका तव्हां ज़ाहिर कोन था कयो। ऐं जेको आहे हीअ असांजूं फाइलूं आहिनि, हीअ हुननि हिकिड़ो मिसाल जे तौर ते 4-5 फाइलूं असां सां शेयर कयूं आहिनि, पर उन्हनि जो चवण जो मक़सदु इहो आहे त इहे जेके गाॾियूं आहिनि 20 खां 25 जेके फाइलूं आहिनि, गाॾियूं आहिनि, इहे गाॾियूं किथे आहिनि, तव्हां इहे गाॾियूं ज़ाहिर छो नथा कयो। ऐं उन खां अलावा जेको आहे शदात कोट में बादशाह खान पंप जे पोएं पासे खां जेको बंगलो आहे मीर आसिफ़ खान जमाली जो, उहो जेको ख़रीद बि चवनि था त दादा प्रकाश हरियाणी कयो हुयो, पैसा उन खां वठी करे उहो बंगलो हिनमहिल ताईं मालिकनि जे हैंडओवर छो न कयो वियो आहे। मालिकनि हाणे बार बार जेको इन शइ जे मथां जेको आहे त ज़ोर ॾिनो आहे, उहे बार बार जेको इन शयुनि तरफ़ वञनि पिया, तव्हां असांजी मिल्कियतूं छो नथा ॾियो। तव्हां हिकिड़ी मुंडी जेको आहे त खणी अची उनजी वीडियो क्लिप ठाहे करे उहा ॾेखारियो था त हीअ मुंडी मालिकनि वटि महफ़ूज़ आहे। ऐं दुबई जी जेका उनजी घरवारी आहे, जेको उते उनजी अधु फैमिली जेका उते जेका रहंदी आहे, अधु फैमिली जेका पाकिस्तान में हिते रहंदी आहे, तव्हां उन्हनि फैमिली जी ॻाल्हि त कयो था, पर गॾोगॾु हिते जेका हुनजी अमड़ आहे, जेका हुनजी घरवारी आहे, जेके हिनजी नियाणियूं आहिनि, जेके हिनजा पुट आहिनि, फैसल ख़ान जेको पुटु आहे हुनजो, ऐं ॿिया हुनजा पुट आहिनि ऐं नियाणियूं आहिनि, उन्हनि सभिनि खे तव्हां ओन छो नथा कयो, तव्हां उनखे आसिफ़ जमाली जा वारस छो नथा सम्झो। ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेको आहे त वारस त सभु वारस हूंदा आहिनि। जे अगरि सुभाणे हक़ीक़त में अगरि शरई तरीक़े सां, कानूनी तरीक़े सां अगरि इन मिल्कियत जी विर्छ बि थींदी त बराबरी जे बुनियाद ते थींदी। पर गॾोगॾु इहा बि ॻाल्हि जेको ॾिसण जी आहे त हाणे हिन वक़्तु शाहिद ख़ान जमाली जंहिं पारां जेको आहे त हिन महिल शदात कोट शहर ऐं कराचीअ में बाक़ाइदा तौर ते पंफलेट छापे करे, कातिल जे नाले सां पंफलेट छापे करे तारिक जमाली, सुहेल चांडियो ऐं दादा प्रकाश हरियाणी जे नाले जा पोस्टर लॻाया विया आहिनि। त इन मामले खे जेको आहे संजीदगी सां ॾिसण जी ज़रूरत आहे। मुल्क में कानून नाफ़िज़ कंदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि खे बि ॾिसणु घुरिजे त हीउ मुल्क जो हिकिड़ो वॾो जेको आहे त अरबपति बिज़नेसमैन जेको हुयो, उनजी मौत ईअं ख़ामोशी सां वाक़ई थी वञे थी, कंहिंखे का कनो कन ख़बर बि नथी पवे। ऐं उन खां बाद में साल गुज़रण खां पोइ इहो मामिलो अची पैदा थिए थो, उहो बि तॾहिं थो पैदा थिए जॾहिं उनजी मिल्कियत ते जॾहिं जेको आहे त उहे माण्हू कब्ज़ो करे वेहनि था, मालिकनि खे कुझु बि नथो मिले। मालिक आख़िरकार मजबूर थी करे मंदर आम ते अचनि था ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कनि था, ॻाल्हाइनि था, रड़ियूं कनि था, कूकूं कनि था, पर बावजूदि उनजे बजाए त उन्हनि जी मिल्कियत, उन्हनि जी जेको हक़ु आहे उन्हनि जे हवाले कयो वञे, बजाए त उन्हनि खे उहो हक़ु ॾेई करे जेको आहे त उन्हनि खे जेको आहे त राज़ी कयो वञे। हीअ अञा रहंदो उनखे प्रेशराइज़ कयो वञे थो, उनखे धमकायो वञे थो, उनखे हीसायो वञे थो। 2-3 ॾींहं अॻु में जी ॻाल्हि आहे, मुल्क जो नाले वारो कानूनदार बैरिस्टर अख्तर जब्बार कंहिं नाले जो तारुफ़ जो मोहताज कोन आहे, उनजो पंहिंजो वीडियो स्टेटमेंट आहे त आसिफ़ जमाली मुंहिंजो सुठो दोस्त हुयो। जॾहिं मूंखे हुन दुबई जेको आहे त इनवाइट कयो, मां उते वियो हुउमि, जेको हुन असांजो शाहाना तरीक़े सां जेको असांजो हुन जेको आहे त वेलकम कयो या असांजी जेका ख़िदमत कई या असांजी मालिकी कई, इहो जेको आहे त कॾहिं बि विसरण जोॻो न आहे। पर उते हिन जे चवण इहो हो त मां बि उहो नोट कयो त जेको आहे त उहे जेके हिन जे वेझे में वेझा जेके दोस्त हुया, उन्हनि जो जेको आहे त अमल इहो हुयो त सुबुह खां वठी राति ताईं, राति खां वठी सुबुह ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आसिफ़ जमाली खे शराब पीआरिणो आहे, ड्रिंक पीआरिणी आहे। ऐं जेको आहे उन ड्रिंक में तव्हां ख़ुदा ॼाणे छा था मिलायो उनखे पीआरियो। ऐं एतिरे क़दुरु हुनखे तव्हां ड्रिंक जो आदी बणाए छॾियो जो हिकिड़ो माना 5, 5.5, 6 फुट जंहिंजो कदु आहे, उनजो जेको आहे त उमूमी तौर ते खाधो पीतड़ खाईंदड़ माण्हू आहे, हिकिड़ो अरबपति माण्हू आहे, को बुखियो जेको आहे त कोन आहे। उनजो घटि में घटि जेको उनजो वज़न जेको हुजणु, घटि में घटि जेको आहे 2.5 खां 3 मण जो वज़न हुजणु खपंदो हुयो। पर उनजो वज़न छा हुयो, 45 किलो, 48 किलो जेको आहे त माना उनजो जेको वज़न हुयो उनजो। ऐं हुनजो इहो बि जेको चवणु हुयो त मुबैना तौर ते मूंखे पाण खे इन शइ जो शक आहे, दौलत जी मिल्कियत में जिन माण्हुनि जेको आहे त हिन जी सिहत सां खेॾियो आहे ऐं हुनखे जेको आहे त मौत जे मुंहं में वञी जेको आहे धकेलियो। पर
उहे ख़ैरख़्वाह दोस्त न हुया। उहे मिल्कियत जा जेको आहे त प्यासी हुया, मिल्कियत जा आदी हुया, मिल्कियत जे कढ हुया। तंहिंजे करे जेको आहे त उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी परवाह कोन हुई। पर हाणे मामलात जेको आहे त खुली साम्हूं अचनि पिया। हाणे मालिकनि पारां दाहियो वञे थियो ऐं हाणे ॾिसण जी ज़रूरत इहा आहे त इहे जेके मामलात आहिनि, इन मामलनि खे हक़ीक़त में सही रुख में केरु थो वठी वञे। ऐं हाणे हिकिड़े पासे जेको मरहूम आसिफ़ जमाली आहे, उन जा पोयर आहिनि, अधु ख़ानदान आहे। हिकिड़े पासे उहे दोस्त आहिनि जेके वास्तेदार मालिकी जी दावा बि कनि था। ऐं उन सां हिकिड़ो फैक्ट ज़रूरु आहे, जेको दुबई में जेका आसिफ़ जमाली जी जेका घरवारी आहे, उहा इन में को बि शक कोन आहे त हिन महिल तारिक जमाली ऐं असांजो सुहेल चांडियो ऐं दादा प्रकाश हरियाणी जे उन जे मौक़िफ़ खे कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे सपोर्ट कनि पिया। उहा जेका माई आहे जेका दुबई में आसिफ़ जमाली जी घरवारी आहे, उहा हिननि जे मौक़िफ़ खे कंहिं न कंहिं तरीक़े सां, ख़्वाह उन जे पोयां कहिड़ो बि इंट्रस्ट आहे, कहिड़ो बि मतिलबु आहे, कहिड़ो बि मक़सदु आहे, उहो हुन जे मौक़िफ़ खे सपोर्ट करे पई। पर जेका पाकिस्तान में फैमिली आहे, जेको हिन जा भाइर आहिनि ऐं जेकी हिन जी औलाद हिते आहे, जेका घरवारी हिते अथसि, जेका अमड़ अथसि, उहे क़तई तौर ते हिननि खे जेको आहे त एग्री हिन सां कोन था कनि। ऐं न ई हिननि खे जेको आहे त हू पंहिंजे जेको आहे त कंहिं बि ॻाल्हि में पाण सां मुतफ़िक़ या मुतमिन पाण खे सम्झनि पिया। सो जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि, मुल्क जा जेको आहे त अहम इदारा आहिनि, उनखे ॾिसण जी ज़रूरत आहे। सिविल सोसाइटी ख़ासि तौर ते शदाद कोर्ट जी सिविल सोसाइटी, उन्हनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। उहो अॻिते अचे, हीउ मामिलो ॾाढो संजीदगी अख़्तियार कंदो पियो वञे। ऐं हाणे कोर्टुनि जा केस ऐं क़त्ल जूं धमकियूं ऐं साज़िशूं, इहे सभु मामला जेके वधंदा वञनि पिया। ऐं सिविल सोसाइटी खे अॻिते अची करे संजीदगी सां इन मामलनि खे ॾिसणु घुरिजे। आसिफ़ जमाली शदाद कोट ॼाओ हुयो। आसिफ़ जमाली हिते शदाद कोट समेत पूरे मुल्क जे जेको आहे त माण्हुनि जी हुन ख़िदमत कई। हुन बेतहाशा दौलत कमाई, बेतहाशा माण्हुनि में तक़सीम बि कई। पर उन बदकिस्मत माण्हू जी जेका जंहिं तरीक़े सां मौत वाक़ई थी, इहो हिन जो हक़दारु कोन हुयो। हिन जो क़तई तौर ते इहो हक़दारु कोन हुयो। जंहिं तरीक़े सां हिन जी लावारसी वारी हालत में जंहिंजी मौत वाक़ई थी आहे, ऐं उन खां बाद में, उन जी मौत खां बाद में हिनमहिल जेको आहे उन जी मिल्कियत जे पोयां ऐं जेके मामलात हलनि पिया, बिल्कुलु जेको आहे आसिफ़ जमाली क़तई इन शयुनि जे लाइक़ु कोन हुयो जेको आहे त। ऐं मां उमेदु कयां थो जेको आहे सिविल सोसाइटी ऐं जेको आहे कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा ऐं जेको आहे तहरुक में अची करे हिन मामलात खे जेको आहे त खणी रोशनी में अॻिते ईंदा। ऐं ईंदड़ ॾींहंनि में वधीक जेके मामलात अञा ज़ाहिर थियण वञनि पिया। हीउ सिर्फ़ु हिकिड़ो डेमो हुयो जेको होरियां होरियां ज़ाहिर थींदो पियो वञे। ऐं उन खां पोइ जेको आहे ॾिसिजे त हाणे ईंदड़ ॾींहंनि में जॾहिं कोर्ट मां नोटिस जारी थियनि था, उन खां बाद में जेको आहे धुरियुनि जो जेको आहे त कहिड़ो मौक़िफ़ अॻियां अचे थो ऐं कहिड़ा कहिड़ा मामलात अॻियां अचनि था। ऐं जेको आहे त वधीक मुंहिंजे जेको आहे त चैनल खे जेको आहे त तव्हां सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक़ अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, त जीअं अपडेट आहिनि तव्हां ते पहुची सघनि। वॾी महिरबानी।